वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त लानत आहे अहिड़े पैसे ते जो ॿार बि कूड़ ॻाल्हाइनि ऐं पाण बचाइण लाइ इलाज जा बहाना कया वञनि। हुननि 30 सालनि खां मुल्क लुटियो। मुल्क ठाहिण जो इहो मक़सदु न हो त हिते ज़रदारी ऐं शरीफ़ अमीर बणिजी वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी यूनिवर्सिटी ऑफ मलाकड़ में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हाणे असां ॾुखियनि हालतुनि मां निकिरी विया आहियूं। पहिरीं त मुल्क कर्ज़ी बणियल हो, पीटीआई इक़्तिदार में आई त मुल्क दीवालपणे ॾांहुं वञी रहियो हो। दोस्त मुल्कनि मदद करे दीवालपणे खां बचाए वरितो। वज़ीर आज़म चयो त कराची में सामूंडी ॿेट लाइ वॾा सीड़पकार इंतज़ार करे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत कंहिं सबब जे करे इजाज़त नथी ॾे। हुन चयो त इंसान अशरफुल मखलूक़ात आहे, पर जेकर इंसान पंहिंजे लाइ ज़िंदा हुजे त हुनजो को मक़सदु नाहे। लालच सबब दुनिया में अफ़रा तफ़री मतल आहे। इंसान खे दुनिया में अचण जो मक़सदु सम्झणो पवंदो। शॉर्टकट वठी इंसान को वॾो कमु नथो करे सघे। हुन वधीक चयो त असल पैसा ख़ुशी नाहिनि ॾींदा। हीउ मुल्क इन लाइ नाहे ठहियो त हू टाटा बिरला जिया हिते आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ अमीर बणिजनि। वज़ीर आज़म चयो त असां ज़राअत में नई सोच खणी आया आहियूं। सिंधु दरिया जे खाॿे कप ते ज़ैतून जा वण लॻाइण लाइ सुठी जाइ आहे। 50 सालनि बाद भाषा डैम ऐं महमद डैम ठही रहिया आहिनि। डैम सां DIG खान में 3 लख एकड़ ज़मीन ते पोखी करे सघिबी। लाहौर में रावी सिटी जे नाले सां नओं शहर अॾे रहिया आहियूं।